समाज जे हर एज ग्रुप लाए कुछ न कुछ लिखियो आहे। वैराइटीज़ ऑफ बुक्स लिखिया आहिन, रेडियो नाटक लिखिया आहिन, पर तव्हांजो मेन इंटरेस्ट आहे ॿारनि जे साहित्य में। तो हिन जे पुठियां कोई स्पेशल या स्पेसिफिक रीज़न या कोई इंस्पिरेशन? न, हिकिड़ो रीज़न ज़रूर आहे। ओके। मां ॿुधायो मां भई मूंखे शौक़ु ॾाढो हूंदो लिखण जो, त लिखण सां गॾु पढ़ण बि कनेक्टेड ॻाल्हि आहे। उहो ॾिठो त मूंखे जेतिरो शौक़ु आहे, जेतिरो मां साहित्य पढ़णु चाहियां थो, ओतिरो साहित्य असांजे सिंधीअ में मिले कोन थो, ऐं ख़ासि करे ॿारनि जो। स्टूडेंट हुउसि त स्वाभाविक आहे मूंखे ॿारनि जो लिटरेचर वधीक वणे। पोइ हेॾां होॾां हथ पेर हलाईंदो हुउसि, किथां किताब मिलनि, के मैगज़ीन्स उन्हनि ॾींहंनि में वरी अॼु जे भेट में ठीकु ठीकु अंदाज़ में निकिरंदियूं हुयूं, पर तॾहिं बि जेका मूंखे उहा जेका बुख हुई उहा कंहिं हालत में पूरी न थींदी। पोइ मां छा कंदो हुउसि, आर्तवार बाज़ार हिते गुजरी बाज़ार लॻंदी आहे, उते मां हलियो वेंदो हुउसि ऐं उते झूना किताब, झूनियूं मैगज़ीन्स, पर सिंधीअ में त न मिलंदा हुआ, उते हिंदी ऐं गुजरातीअ में मिलंदा, उहे वठी अची करे मां घर पढ़ंदो हुउसि। ऐं अहिड़े नमूने मूंखे हुन मां ॾाढी दिलचस्पी हुन मां मूंखे मिलंदी हुई ऐं मज़ो ईंदो हुयो। ऐं मां उहो पंहिंजो पढ़णु जारी रखियो ऐं लिखणु जारी रखियो। पर जीअं मां वॾो थियुसि त ॾिठो त साहित्य असांजे हीअ हिकिड़ी फील्ड अहिड़ी आहे जंहिंमें ॿार जेके वीचारा चाहिनि था पिया त असांखे साहित्य पढ़ण लाइ मिले, पर उन्हनि खे जेतिरो खपे एतिरो साहित्य नथो मिले। तंहिं ॾींहं खां ई मां पंहिंजे मन में प्रण कयो त मूंखे इन लाइन में वञिणो आहे ऐं मूंखे ॿारनि जे लाइ जेतिरो थी सघे ॿारनि जे लाइ लिटरेचर मूंखे ॾियणो आहे, ऐं अहिड़े नमूने मूं ॿारनि जे लाइ लिखण जी शुरूआत कई। जी बिल्कुलु, ॿार ख़ुशि त जहान ख़ुशि। जी जी बिल्कुलु। त मुंहिंजो सवाल आहे त डॉक्टर हुंदराज बलवानी केरु आहिनि? हू इज़ डॉक्टर हुंदराज बलवानी इन 5 words? उहो ॾाढो ॾुखियो आहे, मां पंहिंजे बारे में मां छा चवां। न प्लीज, केतिरा लफ़्ज़ था अचनि पिया, पर हाणे 5 words। ईअं चइजे त हिनखे अॻिते वधण जी आदत बुरी आहे। जय झूलेलाल, मां द्वीप चेतनानी, तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। भारत में 130 जिला रेड, 284 ऑरेंज ऐं 319 ग्रीन ज़ोन में थींदा। 27 मई खां पहिरीं महाराष्ट्र में MLC चुनाव थींदो। 7 पगला आकाश मां जी लेखिका कुंदनिका कापड़िया जो 93 साल जी उमिरि में निधन। कोरोना जा भारत देश में 34,661 मरीज़, 1,146 मौत ऐं 8,664 रिकवर। 1 मई अॼु आहे गुजरात स्थापना ॾींहुं। वड़ा प्रधान नरेंद्र मोदी ऐं मुख्यमंत्री विजय रूपाणीअ ॾिनियूं शुभकामनाऊं ऐं के संकल्प पब्लिक लाइ ॾिनाऊं। पहिरियों, मां मास्क बिना घर खां ॿाहिरि कोन निकिरंदुसि। ॿियों, मां सोशल डिस्टेंस जो पालन कंदुसि। ऐं टियों, मां ॾींहं में हर साबुण सां हथ धोईंदुसि। इंग्लैंड क्रिकेट जी द 100 लीग इवेंट्स जो कार्यक्रम 1 साल लाइ स्थगित कयो वियो। रवि शास्त्रीअ जूनियर टीम जे कोच सां गॾु ईंदड़ योजनाउनि लाइ ऑनलाइन ते कई चर्चा। फुटबॉलर चुन्नी गोस्वामीअ जो 82 साल में हार्ट अटैक सां थियो निधन।
कोसा कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जाला कोसा कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा ओॾियां पैसे में पंत भरे होका ॾींदो हलियो राम नाम जा क्या पैसे में पंत भरे होका ॾींदो हलियो राम नाम जाला कोसा कोहर खणी हलियो। अमेरिका जे 25 राज्यनि जो लॉकडाउन ख़त्म करण लाइ तयार, ट्रंप ॾिनी ख़ातिरी। घर घर वञी हेयर कटिंग करण लाइ कई वई कलेक्टर खां घुर। PPE किट यूज़ करण वारे खे 1 कलाक में थींदो आहे 1.5 लीटर पसीनो। भुज जी GK हॉस्पिटल आइसोलेशन वार्ड में कोरोना जे मरीज़नि जी 86 ॼणनि कई दिल सां शेवा। कच्छ जे माधापर में 5000 परिवारनि कोरोना खे भॼाइण लाइ कयो सुंड जो उपयोग। रामायण बणियो वर्ल्ड रिकॉर्ड शो। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते सलाम सत श्री अकाल। जल्दी गॾिजंदासीं। घर में रहो, सुरक्षित रहो ऐं स्वस्थ रहो।